नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त हर साल जीअं हिन साल भी रामा पीर जो मेलो सोनार पाड़े खिपरो में वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हायो वियो। मंदिर के खूबसूरत गुलनि ऐं लाइटनि सां सिंगारियो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि जे यात्रियुनि शिरकत कई है, जंहिंमें मीरपुर ख़ासि मिठी कंडियारी सांगड़ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई है। मेले जी शुरूआत धजा चाढ़े कई हुई। मेले जी अॻुवाणी हरीश कुमार सोनी ऐं ॿियनि कई। समूरनि यात्रियुनि मज़हबी इबादत भी कई, जंहिंमें हिननि चयो त रामा पीर जे ॾसियल राह ते हलणु घुरिजे, ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे, केर भी अगर दुख ऐं तकलीफ़ में हुजे त हुनजी माली मदद करणु घुरिजे, इबादत करे पंहिंजी आख़िरत संवारणु घुरिजे। मेले जे मौक़े ते पाकिस्तान जी पाक आर्मी जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। रामा पीर जो मेलो वॾे एतिराम सां ऐं सुठे नमूने मल्हाईंदा आहियूं। इहे असांजे मुल्क जे लाइ दुआऊं कंदा आहियूं। सदाईं मुल्क सां रामा पीर जो मेलो आहे जेको साल में ॿ दफ़ा लॻंदो आहे। हर 6 महीने मेलो लॻंदो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।